subscribe to Sisnan Coaching and hit the bell icon for further videos. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिस्नान कोचिंग में भलीकार। अॼु पुट असां स्टडी ऑफ स्ट्रक्चर जी स्टडी कंदासीं। क्लास 9th में जेको अवां वटि पहिरियों लेसन आहे असां हुन में अञा जारी आहियूं। उन में स्टडी ऑफ स्ट्रक्चर में कुझु शयूं ॾिनियूं वयूं आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो वर्ड आहे नेक्स्ट, वर्ड आहे नेक्स्ट, ऐं हिकिड़ो वर्ड आहे लास्ट, ऐं टियों वर्ड आहे नथिंग बट, ऐं चौथों वर्ड आहे असां वटि लिसन टू, लिसन टू, दिस इज नथिंग बट। ही अवां वटि स्टडी ऑफ स्ट्रक्चर में कुझु 4 लफ़्ज़ ॾिनल आहिनि जिन खे असांखे स्टडी करिणो आहे, जिन खे असांखे यूज़ करिणो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो आहे नेक्स्ट, ॿियो आहे लास्ट, टियों आहे नथिंग बट, ऐं चौथों आहे लिसन टू। हाणे असां 1 बाय 1 इन जी बाबा स्टडी कंदासीं, तव्हांखे पोइ ॻाल्हि सम्झ में जीअं अची वञे। असां इन्हनि परेशानी जी काई ॻाल्हि कान्हे का, तव्हां जस्ट सिंपली इन्हनि शयुनि खे थोरो गौर सां सम्झण जी कोशिशि कयो। सभ खां पहिरियां असां वटि जेको वर्ड आहे उहो मां अव्हांजे लाइ थोरो वॾो करे लिखां, उहो आहे नेक्स्ट। This is the word that we want to study, that we want to learn. हाँ, नेक्स्ट जो मतिलबु हूंदो आहे ॿियो। ठीकु आहे, या ॿिए तव्हां एज़ एन एडजेक्टिव हिनखे यूज़ कंदव। पोज़ीशन बि ॾसींदो आहे त कई शइ किथे आहे मौजूदु ऐं कहिड़ी शइ किथे मौजूदु आहे। ठीकु आहे, हाणे नेक्स्ट जे लाइ अवां यूज़ कंदा आहियो, फॉर सपोज़ इहो एज़ अ प्रपोज़िशन बि यूज़ थींदो आहे। हाणे नेक्स्ट में असां वटि जेको पहिरियों जुमिलो अव्हांजे किताब में आहे उहो ईअं आहे, the very next year of Hijra, the very next year of Hijra, माना the very next जो मतलब हिजरत जे एग्जैक्टली ॿिए साल, हिजरत जे एग्जैक्टली ॿिए साल दे means मुशरिकीन मक्का अटैक्ड मदीना। हाँ, हिते जेको तव्हां वटि यूज़ थियल आहे नेक्स्ट, उहो ॿुधाए थो नंबर, माना ऑर्डर जेको आहे कंहिं शइ जो। द नेक्स्ट ईयर, इट मीन्स इट इज़ शोइंग एन एडजेक्टिव जेको ॿुधाए थो त हिजरत जे ॿिए साल मुशरिकीन मक्का मदीने ते हमिलो कयो। इन में माना तव्हांजे नेक्स्ट यूज़ थी एज़ एन एडजेक्टिव, ऐं इन हिकिड़ी तरतीब ऐं ऑर्डर ॿुधायो, माना हिजरत जीअं थी उन खां फ़ौरन बाद में इहो वाक़ियो पेश आयो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असां हिन जो हिकिड़ो ॿियो नंढिड़ो एग्ज़ाम्पल वठंदासीं, ऐं उहो एग्ज़ाम्पल फॉर सपोज़ आहे जीअं मां जे लाइ चवां घिटीअ जे अंदरि, बाबा यू आर लिविंग नेक्स्ट टू मी। तव्हां माना एग्जैक्टली मूंसां गॾु ई रही रहिया आहियो, मूंखां बाद में माना सम्झो तव्हांजो घरु आहे। यू आर लिविंग नेक्स्ट टू मी, ही माना हिते तव्हांखे ज़ाहिर थो करे त ॿियो असां हुनखे कहिड़े नमूने सां यूज़ करे सघूं था। वरी अहिड़े तरीक़े सां इन जो हिकिड़ो मिसाल तव्हां ईअं बि ठाहे सघो था, हिकिड़ी कतार आहे ॿारनि जी, ॿार बीठा आहिनि ऐं उन्हनि में तव्हां ॿुधायो था जेको द नेक्स्ट बॉय in this line
इज़ स्मार्ट। जेको ॿियो छोकिरो आहे हिन लाइन में उहो जेको आहे स्मार्ट आहे। हाणे इहो अव्हां वटि सिंपली नेक्स्ट जो आहे, तव्हां बक़ाया एग्ज़ाम्पल जी प्रैक्टिस कंदव। उन खां बाद में असां वटि जेको ॿियो वर्ड आहे अॼु लाइ उहो आहे लास्ट। वर्ड आहे लास्ट। ठीकु आहे बाबू। लास्ट जो मतिलबु हूंदो आहे आख़िरी या प्रीवियस, माना हिन खां पहिरियां वारो, या वरी तव्हां हिनखे ॿियनि तरीक़नि सां बि यूज़ करे सघो था त बाबा आख़िरकार, एट लास्ट। त इहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते यूज़ कयो। तव्हां सिंपली हिन जो इस्तेमालु फ़िलहालु करे सघो था। मिसाल तौरु जीअं हिकिड़ो जुमिलो आहे, दिस इज़ द लास्ट, दिस इज़ द लास्ट चैप्टर। ही आख़िरी सबक़ु आहे, ही आख़िरी बाब आहे। हिते इहो लास्ट तव्हांजो यूज़ थियो आहे, ॿुधायो त बाबा ही आख़िरी सबक़ु आहे, माना आख़िर जे लाइ, इख़्तिताम जे लाइ इहा यूज़ थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जुमिलो आहे, प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लास्ट ऑफ द प्रॉफिट्स, आख़िरी नबी हुयो। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो हिन जो ॿियो इस्तेमालु आहे, कंहिं शइ खे तव्हां सम्झायो था, ॿुधायो था त बाबा जेको आहे तव्हां इहा शइ न कयो, या हुनखे तव्हां कंहिं कम लाइ राज़ी था करणु चाहियो, त पोइ असां यूज़ कंदा आहियूं हिनखे लास्ट खे ईअं, एट लास्ट, माना आख़िरकार, he accepted my demands। आख़िरकार हुन मुंहिंजूं आशूं क़बूल करे वरितियूं जेके मूं हुनखे चयूं। एट लास्ट बि इन जो इस्तेमालु थी सघे थो। अहिड़े तरीक़े सां ॿियो असां वटि इन जो इस्तेमालु आहे, ॿिए तरीक़े सां बि थिए थो। लास्ट इस्तेमालु उहो तव्हां यूज़ करे सघो था, कंहिंखे रिक्वेस्ट कयो, या जीअं लास्ट टाइम आई थॉट ऑफ यू। लास्ट टाइम माना अॻिले भेरे मूं अव्हां जे लाइ सोचियो। त इहे कुझु इस्तेमालु आहिनि। तव्हां बसि इहे सिंपल शयूं आहिनि, हिन में एॾी का मुश्किल कान्हे का तव्हां माना परेशान थी वञो त चओ नथी वञे, बसि तव्हांजे आसानी लाइ मूं इहे शयूं ॾिनियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां टियों अव्हां वटि आहे नथिंग बट। ही बि सिंपल आहे, ही बि ॾुखियो कोन्हे को। नथिंग बट जो मतिलबु तव्हांखे मां पहिरियां सिंपली ॿुधाए छॾियां त नथिंग बट जो मतिलबु आहे ओनली। ठीकु आहे। फ़क़ति, सिर्फ़ या फ़क़ति। त इहा शइ तव्हांखे ज़हन में रखणी आहे, ओनली, सिर्फ़ु फ़क़ति। हाणे तव्हां इन जा जुमिला ईअं ठाहे सघो था। ठीकु आहे। उन में असां वटि मिसाल तौरु जेको आहे त यू स्पोक नथिंग बट ट्रुथ, यू स्पीक नथिंग बट ट्रुथ, माना तव्हां कुझु बि न ॻाल्हाईंदा आहियो सवाइ सच जे। ही स्पीक थो चवे त इट मीन्स तव्हांजी हैबिट आहे, तव्हां हमेशह सच ॻाल्हाईंदा आहियो। हाणे माना यू स्पीक, तव्हां ॻाल्हाईंदा त आहियो, कुझु बि न ॻाल्हाईंदा आहियो, पर तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सच ॻाल्हाईंदा आहियो। सो इंतिहाई आसान आहे। इहो इन जो सिंपल एग्ज़ाम्पल आहे नथिंग बट जो। अहिड़ा खोड़ सारा तव्हां जुमिला ॿिया बि ठाहे सघो था। देन लास्ट में असां वटि आहे वर्ड लिसन टू। स्टडी ऑफ स्ट्रक्चर जे अंदरि लिसन टू प्रिपोजिशन सां गॾु इस्तेमालु आहे लिसन टू जो। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, मूंखे गौर सां ॿुधो। ऐं हिते हिकिड़ी शइ वाज़े रहे त लिसन पाण सां गॾु सम्झायो वियो आहे टू प्रिपोजिशन थी खणे। फॉर सपोज़ टीचर थो चवे लिसन टू मी स्टूडेंट्स, लिसन टू मी
केयरफुली माना मूंखे गौर सां ॿुधो। हिते जेको वर्ड लिसन यूज़ थियो आहे उहो ॿुधाए थो असांखे त मूंखे गौर सां ॿुधो। इहो जेको लिसन टू मी आहे माना तव्हां लिसन खे टु सां इस्तेमालु था कयो, सिर्फ़ु इन शइ खे ॾिसणो आहे। ठीकु आहे, त हीअ पुट मुख़्तसरनि तव्हांजा हुया चंद जेके मूं अव्हांजे अॻियां शयूं रखियूं। तव्हां आराम सां इन्हनि शयुनि खे सम्झी सघो था ऐं इन्हनि जी जेकॾहिं प्रैक्टिस कंदव त इनशा ताला तव्हांजे लाइ आसानी थींदी। उमेद अव्हां ॻाल्हियूं सम्झ में आयूं हूंदियूं ऐं अव्हां इन्हनि जी प्रैक्टिस कंदव। Subscribe Islam Coaching and hit the bell icon for further videos.